हाँ दोस्तों, राड की दरबार में साईं साधराम जे विछोड़े का बाद में अज साईं महमूद राशिद सुमरो साहब भी साईं साधराम जे पुट साईं रोहित ऐं साईं राजा साईं खां गॾु वेठा आहिनि ताज़ियत करण जे लाइ ऐं पूरी टीम सां गॾु आया आहिनि। छाजे करे जो मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जीअं मां पहिरियां बि चयो आहे त साईं साधराम जी जेका मोहबत हुई उन जो को बि अंदाज़ो माण्हू नथो लॻाए सघे। साईं साधराम जी मोहबत में अलाए किथां किथां जा माण्हू डर की दरबार में आया आहिनि साईं जी लाइ दुआउनि जे लाइ ऐं साईं रोहत सां मिलिया आहिनि ऐं साईं राजा जिन खां ऐं एतिरे क़दुरु माण्हू आया आहिनि। तव्हां ॾिठा हूंदा साईं जी मोहबत में त मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी खोड़ सारा जेके दरबार में माण्हू मौजूदु आहिनि उहे सुञाणनि बि उन्हनि खे कोन था। एतिरे क़दुरु साईं साधराम जी उन्हनि जी मोहबत हुई जो खोड़ सारा गादी नशीन जीअं थींदा आहिनि सिंध में दरबारुनि जा, जीअं साईं राशिद महमूद सुमरो बि पंहिंजो मट पाण आहे ऐं साईं राशिद महमूद सुमरो बि ईअं ई हर माण्हू वटि हर घड़ी ॾुख में सुख में हर इंसान जा चाहे उहो ग़रीब हुजे या चाहे अमीर हुजे ईअं ई भरजलो थींदा आहिनि। अॼु साईं महमूद राशिद सुमरो साहब भी दुआ जे लाइ आयो आहे ऐं तमामु हिते जेके बि सुठा सुठा माण्हू इहा हुई साईं साधराम जी मोहबत। अॼु उहो असांखे हमेशह जे लाइ जेको विछड़ी वियो आहे ऐं साईं साधराम उहा हिकु शख़्सियत हुई त हू कंहिं बि माण्हू खे या नंढे वॾे खे इहे न सम्झंदा हुआ त ही ग़रीब आहे या ही पैसे वारो आहे। बसि हुननि जी अलस्ती हिकिड़ी अहिड़ो मोहबत ऐं हिकु अहिड़ो अंदाज़ हो जो हर माण्हू बिल्कुलु ई ॾिसो पिया त अलाए किथां किथां खां अञा ताईं दरबार राड़की में अचनि पिया ऐं हू साईं साधराम जे हज़ारे अहिड़ियूं सवे ॻाल्हियूं जेके साईं साधराम जे मोहबत में ऐं अचो वीचार कनि पिया ऐं दुआनि जो सिलसिलो अञा ताईं जारी ऐं सारी आहे। अॼु खैरनि सां मुंहिंजे ख़्याल में चोथों पंजो ॾींहुं आहे पर अॼु बि दरबार जेका आहे त हज़ारे लखे जेके अक़ीदतमंद साईं जा ऐं साईं जिन सां जेके मोहबत करण वारा अॼु बि अचनि पिया ऐं उहा साईं साधराम जी जेका मोहबत हुई उहा तव्हां ॾिसो पिया त उन रंग लातो ऐं अहिड़े क़दुरु जा जेके इंसान ऐं मोहबती माण्हू अक्सर करे हज़ारे ऐं सवे दिलनि में हितां त हू जहान छॾे था वञनि पर उन्हनि जो प्यार ऐं उन्हनि जी मोहबत हमेशह जे लाइ अमर रहंदी आहे। त मुंहिंजो इहो ई चवणु आहे त जेके बि इंसान आहिनि ऐं सिर्फ़ ही दुनिया जेका आहे तव्हांखे ख़बर आहे त फ़ानी आहे, ही दुनिया फ़ानी आहे, इहा ई मोहबत ऐं इहो हिकु नालो रहंदो आहे ऐं ज़िंदगी भर इहा ई तव्हांखे कमु ईंदी। जीअं साईं साधराम जी मोहबत हुई हींअर हज़ारे सवे माण्हू जेके आहिनि सुठा सुठा माण्हू ईअं न त के जीअं तीअं माना हिकिड़े क़िस्म जा माण्हू पर मौत भर माण्हू बि अची उते साईं साधराम जूं ॻाल्हियूं था कनि ऐं साधराम जी तारीफ़ था कनि। इहा छा आहे जो इहा हिकु मोहबत हुई ऐं एतिरे क़दुरु जो पूरी दुनिया साईं साधराम खे यादि पई करे ऐं हमेशह साईं साधराम जूं जेके मोहबतूं आहिनि इहे दुनिया भर में ॻाइबियूं रहबियूं ऐं नंढे वॾे खे यादि ई रहंदियूं, चाहे उहो कहिड़े बि मज़हब सां तालुक़ रखे, हर इंसान सां उहो प्यारु कंदा हुआ, हर माण्हू खे मोहबत ॾींदा हुआ। ऐं ईअं ई हज़ारे सवे तव्हां काफ़ी साईं जा असां वीडिया ॾिठा आहिनि त कंहिं बि मक़सदु माना हू महफ़िल में या किथे बि आहे त खिले ई मुस्कुराए पियो। यार अहिड़े इंसान खे ऐं अहिड़े माण्हू खे छा केरु विसारे सघे थो? मुंहिंजे ख़्याल में त अहिड़े इंसान खे त केरु विसारे नथो सघे ऐं असां साईं साधराम खे हमेशह यादि रखंदासीं ऐं बिल्कुलु हर माण्हू हुनखे यादि रखंदो। ऐं चवां थो त पखी पखण हुजे या जंहिंसां बि हुनजी मोहबत हुई अॼु उहो बिल्कुलु ऐं गम में आहे त अहिड़े क़िस्म जा माण्हू जहान छॾे वञनि था पर हुननि जूं मोहबतूं ज़िंदगी भर यादि रहनि थियूं। त प्यारा दोस्तो, मुंहिंजो इहो ई चवणु आहे त साईं जिन जूं जेके मोहबतूं हुयूं न अलाह ख़ैर करे उहा ई चमक ऐं उहा ई साॻी झलक साईं रोहत वारनि में बि असांखे ॾिसण में अचे पई
हुननि जो बि उहो ई मिलणु आहे, उहो ई साईं साधराम वारो साॻियो अंदाज़ आहे ऐं उहा ई हिकु ईअं सम्झो त मुख़लिस ऐं सुठे लिहाज़ खां ऐं नंढे वॾे खां ऐं पंहिंजे वॾनि बुज़ुर्गनि खां ईअं ई बिल्कुलु निमाणो थी मिलणु असांखे लॻे पियो त उहा ई साॻी झलक जेका आहे साईं साधराम जी साईं रोहत में नज़र अचे पई। ऐं हज़ारे सवें माण्हू हींअर बि जेको बि आहे तव्हां मीडिया ते बि ॾिसंदो त साईं जेको रोहत जे बारे में खोड़ सारा माण्हू उन जा नारा हणनि पिया ऐं इहा ई ॻाल्हि कनि पिया त साईं साधराम वारी साॻी तबियत साईं रोहत में नज़र अचे पई। जेके बि उन जा चाहींदड़ आहिनि ऐं जेके बि अक़ीदतमंद आहिनि त साईं रोहित जेको आहे तमामु यार बेस्ट माण्हू आहे। अलाह साईं हुनखे कामयाबु करे ऐं असां इहा ई दुआ कंदासूं त जिथे बि रहो सदा सलामत रहो। दोस्तो हिन मैसेज खे अॻिते लाज़मी शेयर कंदा ऐं हिन YT हाकिम पाकिस्तान खे बि लाज़मी सब्सक्राइब कंदा त जीअं असांजी अचण वारी वीडियो तव्हां वटि बर वक़्तु पहुची सघे। सिंध सलामत, साथ सलामत।